अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं अली रज़ा सुमरो। न्यू अदद कॉलोनी ही कासमाबाद जे करीब आसे पास में है, जिथे ड्रेनेज जो सिस्टम, लाइट की प्रॉब्लम ॾाढी परेशानी में मुब्तला है। कैमरा मैन अवेस के चवंदो त ही पंहिंजो पाणी जो ड्रेनेज सिस्टम ॾेखारे। 50 सालनि में मसलो रहियो आहे, उहो आहे ही ड्रेनेज जो। शायद भाई ही पंहिंजो तव्हांजी कॉलोनी जा मसला किचिरो ऐं पंहिंजो मशीन भी तव्हांजी चोरी थी वई या न को हिते सफ़ाई जो अमलो थो अचे, त हिन ते तव्हां छा ॻाल्हाइणु चाहींदो? अदा अली रज़ा, पहिरीं तव्हां शुक्रगुज़ार आहियां अवां जो जेके ARS जे प्लेटफॉर्म तां बहितरीनु प्लेटफॉर्म आहे जेको हिन वक़्तु सिंध जो तव्हां आया आहियो ऐं असांजी कॉलोनी अंदरि वेलकम था कयूं अव्हांखे। ही मसला अॼु जा न आहिनि, ही मसला तक़रीबन 50 सालनि जा आहिनि। जॾहिं खां कॉलोनी ठही आहे उन खां पोइ आस्ते 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 माना हिन कॉलोनी जी हालति अॼु तव्हांजे आॾो आहे। हाणे हिन वक़्तु तव्हां ॾिसंदो त ही मुंहिंजे पोयां जेको खूह आहे ड्रेनेज जो, इहो मेन डिस्पोज़ल आहे असांजी कॉलोनी जो। उन जे अंदरि तव्हां ॾिसंदो त 2 साल थिया आहिनि, इन अंदरि किचिरो रुगो आस पास जो जेको उछलाईंदा माण्हू अची हिन डिस्पोज़ल में, छोकी हीउ डिस्पोज़ल हिन वक़्तु न स्टाफ आहे हिते, न को का जेको आहे कमकार जे हवाले सां हिते को ऑफिसर अचे थो बिल्डिंग्स डिपार्टमेंट जो अची ख़बरचार वठे। उन खां पोइ हीउ किचिरो उॾी करे हिन जेको आहे खूह में जेको असांजी सॼी कॉलोनी जो ड्रेनेज आहे उहो हींअर किचिरे सां भरियल आहे ऐं गंदगी आहे। ऐं जेको आहे इन खां अलावा असां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलूं त हिते जो जेको रोड रस्ता आहिनि उहे बि जेको आहे तबाह आहिनि। तव्हां ॾिसो हली मूंसां गॾु त हीअ जेको हिन ड्रेनेज जी मशीन आहे उहा बि चोरी थी चुकी आहे। न्यू अदद कॉलोनी जी मशीन खे तक़रीबन 4-5 महीना थी विया आहिनि। जेका हिते हिन हैवी मशीन हुई उनखे 8 माण्हू खणंदा हुआ, इन हल्की मशीन न हुई, 8 माण्हुनि जे वज़न खणण जी मशीन, उहा मशीन हितां चोरी थी वई आहे। असांजी मेन जेकी सॼो पाणी जेको आहे निकाल कंदी सेंट बनावंचर जी तरफ़ छोड़ कंदी हुई, उहा चोरी थी वई। उन जी FIR बि कासमाबाद थाणे ते जेको आहे बिल्डिंग्स ऑफिसरनि कटराई। उन खां पोइ बि अॼु ताईं न चोर झलिया विया आहिनि, न वरी बिल्डिंग्स डिपार्टमेंट का या जेको आहे असांजे ज़िले मेयर साहिबु जेको अची करे को हिते असांखे मशीन या बरसातुनि खां पहिरीं हणाए ॾिए हा, त असांखे हींअर बरसातूं जेके ताज़ियूं पयूं उन में बि असांखे ॾुखियायूं। रोड रस्ता तक़रीबन भरियल आहे, क्वार्टरनि में पाणी अची पियो पियो, छोकी हिन जो निकाल हिन वक़्तु वॾे नाले में निकाल कयो वियो आहे। पर उहो पाणी बरसाति जेकी असांजी हैवी रेन हिते पई हिन वक़्तु उन में असां ॿुॾासीं। असांजा रोड रस्ता असांजो 2-2 फुट हिते पाणी बीठल हो। पोइ उन खां पोइ रेस्क्यू गाॾियूं आयूं जिन अची थोरो घणो हिते पाणी कढियो। पर जेकॾहिं इहा मशीन हुजे हा असांजी डिस्पोज जेकी 50 सालनि खां हलंदी थी अचे, उहा अगरि लॻल हुजे हा त इहो एॾो असांखे प्रॉब्लम न थिए हा। उन खां अलावा ॿुधायां तव्हांखे त स्टाफ जेको आहे हिते न्यू अदद कॉलोनी इहो बिल्कुलु कोन्हे। जमादार हूंदा हुआ, दारू को हूंदो हो, उहो केर बि कोन्हे। हिन में लावारिस लॻा पिया आहियूं सफ़ा। ऐं तंहिंखां अलावा रोड रस्ता हिन नाले जी जेको आहे जेकी खूह जी लाइन आहे उहा नाले में विधी वई हुते अनवरविला जी तरफ़, त उहो रस्तो बि सॼो हिननि माना किरनि सां खोले विया। त उन जा जेकॾहिं पैसा आया हूंदा, लाज़मी ॻाल्हि आहे, उन ठेकेदार खे मिलियल हूंदा त उहो पेवर लॻाया या उन रस्ते खे बहितरीन करे न उन बि उहो मिटी विझी ऐं उहो बि रवानी थी हलियो वियो। इन खां पोइ इहा भित बि टोड़े वियो उन दौरान, त वरी उहा भित बि असांजी न ठारायूं, जंहिंजे करे अॼु आड़े पाड़े वारा तमामु जेके बि माण्हू आहिनि उहे हिन जेको आहे डिस्पोज़ल में किचिरो उछलाइनि था, गंदगी थी थिए। इन खां अलावा तव्हांखे आउं ॿुधायां त कॉलोनी जो हिकिड़ो बुनियादी मसइलो इहो बि आहे त कॉलोनी जो जेको पार्क आहे उहो बिल्कुलु तबाह थी चुको आहे, बिल्कुलु भड़भांग आहे। 10 साल थिया आहिनि त उहो उन जे अंदरि का शइ कोन्हे। फिल्टर प्लांट आहे जंहिंमां वीचारा ग़रीब माण्हू, असां त मिसाल जी ॻाल्हि आहे पंहिंजो 25 रुपया 50 रुपया भरे कूलर भरे वठी पी था वञूं। पर उहे जेके ग़रीब आहिनि, कुली बिरादरी या आसपास जी जेके कची आबादी जूं ईअं कॉलोनी जा माण्हू साफ़ु पाणी जे हितां पीअंदा हुआ, उहो फिल्टर प्लांट बि असां 2 साल पहिरीं पंहिंजो AC साहिबु ऐं मुख़्तियार कर कासमाबाद सां मिली असां जेको आहे इहो बहाल करायो। उन खां पोइ वरी जेको आहे उहो ट्रांसफार्मर सड़ी वियो ऐं उन खां पोइ इहो फिल्टर प्लांट बि अॼु ताईं तव्हांखे 2 सालनि खां वठी बंदि लॻो पियो आहे। इहे मसइला आहिनि तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं। ॿियो रोड रस्ता असांजा तक़रीबन जेके आहिनि उहे तबाह आहिनि हिन वक़्तु। ठीकु आहे नाज़रीन, जीअं त तव्हां शायदि सूमर खां न्यू अदद कॉलोनी जा मसइला ॿुधिया।
त इन ते कार्रवाई कई वञे। काशी शोरो साहब खे या अलाराम साहब खे बिल्डिंग डिपार्टमेंट खे अर्ज़ था कयूं त अची हिन कॉलोनी जो मसइलो हल करे। कैमरामैन अवैस नूर सां गॾु अली रज़ा सुमरो ARSPP हैदराबाद।